सरमद सिंधी पंहिंजे सुरीले आवाज़ में सिंध जे पुराणनि तोड़े नवनि शाइरनि खे ॻायो। हीउ नौजवान सिंध जे उन्हनि रागनि मां हो जेके हिंदुस्तानी तर्ज़ूं न ॻाईंदा आहिनि, छाकाणि त रहमान मुग़ल इंडियन तर्ज़ ॻाइण खे ऐब सम्झंदो हो। वो पंहिंजी धरती जा कलाम जूं ॻाईंदो हो। अहिड़ो ई हिकिड़ो कलाम जेको फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जे आवाज़ में बेहद मक़बूल थियो। जी हा, यार